क़ौमी असेंबली सेल्स टैक्स 1990 में तरमीम अक्सरियती राय से मंजूर करे वरिती आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां पेश कयल तरमीम मंजूर कई वई। टैक्स फ्रॉड में मुलविस वापारियुनि जी गिरफ़्तारी जो अख्तियार कमेटी खे ॾियण वारी तरमीम मंजूर कई वई। तरमीम तहत 5 करोड़ खां वधीक जे फ्रॉड में मुलविस वापारी की गिरफ़्तारी की इजाज़त कमेटी ॾींदी। जांच के मरहले में FBI वटि गिरफ़्तारी जो अख्तियार न हूंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। क़ौमी असेंबली सेल्स टैक्स 1990 में तरमीम अक्सरियती राय से मंजूर करे वरिती आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां पेश कयल तरमीम मंजूर कई वई। टैक्स फ्रॉड में मुलविस वापारियुनि जी गिरफ़्तारी जो अख्तियार कमेटी खे ॾियण वारी तरमीम मंजूर कई वई। तरमीम तहत 5 करोड़ खां वधीक जे फ्रॉड में मुलविस वापारी की गिरफ़्तारी की इजाज़त कमेटी ॾींदी। जांच के मरहले में FBI वटि गिरफ़्तारी जो अख्तियार न हूंदो। क़ौमी असेंबली सेल्स टैक्स 1990 में तरमीम अक्सरियती राय से मंजूर करे वरिती आहे।